जी चाचा घणा ॾींहं थिया आहिनि ऋतिक कुमार खे? 1 महीनो 1 ॾींहुं आहे। त फोन वग़ैरह तव्हां ॾे आई आहे? ना काई बि छा हाल आहे तुंहिंजे घर में? बस मातम लॻो पियो आहे। ऋतिक कुमार जी अमड़ी जो छा हाल आहे? अमड़ जो छा हाल आहे? उहा बीमार पई आहे, अस्पताल दाख़िल आहे। तव्हांजो छा हाल आहे? असां ईअं वेठा आहियूं, ॾींहं दारू ईंदा वेठा आहियूं। कीअं तुंहिंजो वक़्तु गुज़रे थो? बस ॾुखियो गुज़रे थो। जिगर जे टुकड़े बिना कीअं हले थो? काई शइ नथी वणे। उनजी अमड़ कीअं हले थी? उहा पई आहे बीमार। उनजूं भेणूं कीअं हलनि थियूं? रोटी वेठी में घर में भगवान के अल्लाह के याद कंदे वेठे असांजे बाप साईं ज़िले घोटकी में तमामु घणी बदअमनी आहे, इंतिहा थी चुकी आहे ऐं रोज़ माण्हू अगवा थियनि था ऐं उन्हनि खां हाल पुछा कजनि जंहिंजा बचड़ा गुम आहिनि, अगवा आहिनि ऐं ज़िले घोटकी में बदअमनी इंतिहा थी चुकी आहे। घरनि में घिरी चोरी जे करे माण्हू मारनि था पिया। ताज़ो असांजो उस्ताद ज़फ़रुल्लाह लाखो खे मारियो वियो ऐं कल्ह राति जलील शाह ॻोठ जे भरिसां लाशारी जे घर में घिरी उनखे ज़ख़्मी करे कयो वियो। रोज़ ज़िले घोटकी में चोरियूं थियनि थियूं, धाड़ा थियनि था, डाकू ज़ोर वठी विया। असां वज़ीर दाख़िला खे, CM साहब खे, असां ज़िले घोटकी जे मुंतख़िब नुमाइंदनि खे गुज़ारिश था कयूं, अपील था कयूं त ख़ुदा रा असांजे ज़िले जे मथां रहम कयो वञे। असांजे SSP साहब खे, IG साहब खे बि गुज़ारिश था कयूं त बदअमनी ख़तमु कई वञे। असांजा जेके मग़वी आहिनि ऋतिक कुमार समेत सभिनी खे बाज़ियाब करायो वञे। इहो ई असांजो मुतालबो आहे। अमन अमान करायो वञे। मुल्क में जेकॾहिं बदअमनी आहे त उहो वाक़ई आहे, पर हिते असां वटि वरी अञा बि वधीक सूरत हाल ख़तरनाक आहे। ज़िले घोटकी हिन महिल जेको आहे सो तमामु बुरी हालत में आहे। इलाही झेड़ा चोरियूं ऐं अगवाऊं वधी वियूं आहिनि ऐं जेको आहे सो असांजा ऑफिसर मां सम्झां थो त नाल हिते आया आहिनि। जेकॾहिं अहल ऐं गैर सियासी पोस्टिंग वारा ऑफिसर गैरतमंद ऑफिसर हुजनि हा त इहा सूरत हाल न थिए हा। ज़िलो घोटकी हिन महिल तमामु बेहाल लॻो पियो आहे। हर माण्हू परेशान आहे। शाम जो घरां निकिरण जे लाइ को तयारु कोन्हे ऐं मरीज़ खे अस्पताल खणी पहुचण जे लाइ को बि माण्हू तयारु कोन्हे ऐं मरीज़ तड़पी तड़पी घर में अंदरि मरी थो वञे ऐं जेकॾहिं ॿाहिरि निकिरे थो त उहो गैर महफ़ूज़ आहे। साईं जीअं त अॼु 1 महीनो 1 ॾींहुं असांजे भाउ ऋतिक कुमार खे थी चुको आहे, को बि उन जो हल कोन थो निकिरे। पुलिस जेको आहे सिर्फ़ु हिकिड़ा कूड़ा दिलासा ॾिए थी त असां रेड करूं था, असां वञूं था, असां हिते बीठा आहियूं, असां बंदि ते बीठा आहियूं। काई बि इन ॻाल्हि में का सदाकत न आहे। असां दीवान बिरादरी एतिरा हाणे परेशान थी चुका आहियूं, न असां धंधा करे सघूं था, न असां रोडनि ते निकिरी सघूं था, न असां घर में महफ़ूज़ आहियूं। या पुलिस खे घुर्जे त जेलां ख़ाली कराए, असां मज़लूमनि खे उते जॻह ॾे, जेलनि में अंदरि तहफ़ुज़ ॾे, बाक़ी ॿाहिरि त कोन थी ॾेई सघे। बराए महिरबानी सख़्तु एक्शन खणो, जीअं असांजो भाउ बाज़ियाब थिए। अलाए उहो कहिड़ी हालतुनि में हूंदो। असांजे भाउ सां गॾु जेके बि मुग़वी आहिनि सभु आज़ादु थियनि, उहे बि असांजा ॿाहिरि आहिनि। बाक़ी इहे ठला असरा न ॾियो। हाणे महिरबानी करो असांखे जेको आहे असांजो भाउ ऐं ॿिया मुग़वी आज़ादु कराए ॾियो, महिरबानी। गलवानी साहब गले सो ऋतिक कुमार के